साहब लिखा मुफ्ती साहब हक़ महर जी शरई मिक़दार छा आहे। भाई अब्दुल रशीद साहब डेहकी खां। मुफ्ती साहब नमाज़ कुसूफ़ कहिड़ी नमाज़ आहे ऐं उन जो तरीक़ो छा आहे। मुफ्ती साहब घर में मर्द न हुजनि त औरत मुर्गी खे ज़बह करे सघे थी। साहब लिखा मुफ्ती साहब हक़ महर जी शरई मिक़दार छा आहे। भाई अब्दुल रशीद साहब डेहकी खां। हक़ महर जी जेकी घटि में घटि मिक़दार आहे उहा आहे 10 दिरहम, यानी 2 तोला 7.5 माशा चांदी। घटि में घटि हक़ महर जी इहा मिक़दार आहे। हिन ज़माने में या जंहिं ॾींहुं इंसानु शादी करे उन ॾींहुं ॾिसे त 2 तोला 7.5 माशा चांदी जी रक़म छा बणे थी। कम अज़ कम एतिरी हक़ महर ॾियणो मुड़ुस जे मथां निकाह जे करे वाजिबु आहे ऐं ज़्यादा जी मिक़दार न आहे। ज़्यादा पाण में जेके मिटरी करनि था उहे ज़्यादा खां ज़्यादा जेतिरी बि मुतयन करनि, लख करनि, 2 लख करनि, जेकी बि करनि उहा मुतयन थी वेंदी। लेकिन घटि में घटि जेकी मिक़दार आहे उहा 10 दिरहम आहे। 10 दिरहम खां घटि हक़ महर न हूंदी आहे ऐं इहो हक़ महर हिकु लाज़मी शइ आहे, मुड़ुस जे मथां वाजिबु आहे ऐं असां इनखे अहमियत न ॾींदा आहियूं। तव्हां ॾिठो हूंदो त निकाह जे मामले में ॿियनि शयुनि ते केतिरो ख़र्चु हूंदो आहे, केतिरी महिनत हूंदी आहे, केतिरो इसराफ़ हूंदो आहे, लेकिन जेकी बुनियादी शइ आहे हक़ महर, इनखे माण्हू काई अहमियत 500 लिखाईंदा, 1000 लिखाईंदा। 1500 हक़ महर आहे। जेकी शरई मिक़दार आहे, जेको रेट बणे थो, कम अज़ कम जेको 2 तोला 7.5 माशा जे बराबरि इंसानु रक़म लाज़मी अदा करे। ऐं महर फ़ातिमी छा आहे? 500 दिरहम। नबी साईं पंहिंजी न्याणी जो हक़ महर छा मुक़ररु कयो? 500 दिरहम, यानी 131 तोला चांदी। शारहीन फरमाइनि था इहा जेकी 500 दिरहम आहे, उन वक़्त जी औरत जेकॾहिं पंहिंजे हक़ महर सां ॿकरियूं वठणु चाहे त 40-50 ॿकरियूं वठी सघे थी। 40-50 ॿकरियुनि जे रेट जे बराबरि हिकिड़ी औरत जो हक़ महर हुयो। असां हिकिड़ी ॿकरी जे बराबरि ॾियण लाइ तयारु न आहियूं। त इहा बुनियादी शइ आहे, इनखे माण्हू अहमियत ॾे। मुफ्ती साहब नमाज़ कुसूफ़ कहिड़ी नमाज़ आहे ऐं उन जो तरीक़ो छा आहे। नमाज़ कुसूफ़ चइबो आहे सिज गिरहण वारी नमाज़। जॾहिं सिज खे गिरणु लॻी वञे कंहिं बि इलाइक़े में, कंहिं बि मुल्क में, त उन वक़्तु नमाज़ पढ़ी वेंदी आहे, अलाह खां आफ़ियत घुरी वेंदी आहे। तरीक़ेकार छा आहे, जीअं ॿियूं नमाज़ूं पढ़ंबियूं आहिनि उहे नमाज़ पढ़ंबी आहे, घटि में घटि बरक़ात ऐं उन में अज़ान न हूंदी आहे। अस्सलातु जामिआतुन जे लफ़्ज़नि सां माण्हुनि खे सॾियो वेंदो आहे, दावत ॾिनी वेंदी आहे, अज़ान न चइबी आहे ऐं इन में को ख़ुतबो बि न हूंदो आहे। हा, माण्हुनि खे तरग़ीब ॾियारण जे लाइ या उन तरतीब खे सम्झाइण जे लाइ जेकॾहिं को माण्हू सम्झाए त ठीकु आहे, लेकिन इन जे लाइ को ख़ासि ख़ुतबो न हूंदो आहे। ऐं 2 रकात नमाज़ पढ़बी आहे, उन में तिलावत जेतिरो थी सघे डिघी। जंहिंखे सूरतुल बक़रा मुकमल यादि आहे त सूरतुल बक़रा पूरी पढ़े। पहिरीं रकात में ज़्यादा तिलावत ऐं ॿीं रकात में पहिरीं रकात जे बनिस्बत घटि तिलावत कई वेंदी आहे। सजदा बि डिघा कया वेंदा आहिनि, रुकू बि डिघा कया वेंदा आहिनि। त इहो इन जो ख़ासि तरीक़ो आहे, ॿियो इन जे लाइ को अहिड़ो तरीक़ो न आहे। मुफ्ती साहब घर में मर्द न हुजनि त औरत मुर्गी खे ज़बह करे सघे थी। बिल्कुलु जाइज़ आहे। मर्द जेकॾहिं मौजूदु न आहे त उन वक़्तु औरत बि ज़बह करे सघे थी। पर मसइलो इहो आहे, बाज़ मरतबा औरतूं कमज़ोर दिलि जूं हूंदियूं आहिनि। मुर्गी खे ज़बह करण खां अॻु में औरत बेहोश थी वेंदी आहे। त अहिड़ी औरत न हुजे जंहिंमें जिगरो हुजे, जेकी बर्दाश्त करे सघे त उहा सीर ॾे। आम औरत जो कमु न आहे इहो। मुफ्ती साहब घोट खे शादी जी मुबारकबाद ॾियणु जाइज़ आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़माने में जॾहिं कंहिं शख़्स जी शादी थींदी हुई ऐं उन जी शादी जी, उन जे निकाह जी नबी साईं खे ख़बर पवंदी हुई त नबी साईं उनखे दुआ ॾींदा हुया ऐं मुबारकबाद ॾींदा हुया। नबी साईं फरमाईंदा हुया, बारकल्लाहु लक व बारक अलैक व जमा बैनकुमा फी ख़ैर। इन लफ़्ज़नि सां नबी साईं घोट खे शादी जी मुबारकबाद ॾींदा हुया। हिन ज़माने में बि इन शइ खे सुन्नत सम्झी करे घोटनि खे मुबारकबाद ॾियणु बिल्कुलु जाइज़ आहे।